केमिस्ट्री क्लास 9 बाब चौथों कीमियाई बॉन्डिंग सबक पंजों डेटिव कोवेलेंट बॉन्ड एंड मेटालिक बॉन्ड। आऊं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजीला चन्ना। अव्हां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे जेको लेक्चर जा मौज़ू आहिनि डेटिव कोवेलेंट बॉन्ड, जंहिंखे असां कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड पिणु सॾींदा आहियूं, ऐं ॿियो आहे मेटालिक बॉन्ड। कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड और डेटिव कोवेलेंट बॉन्ड, covalent bond formed between two atoms when only one of the atoms contributes both electrons. Such a bond is called as a coordinate covalent bond or a dative bond. अहिड़ो कोवेलेंट बॉन्ड जेको ॿिनि एटमनि जे विच में तॾहिं ठहे जॾहिं को बि हिकिड़ो एटम ॿई इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे शेयर करे, त अहिड़े क़िस्म जे बॉन्ड खे असां कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड या डेटिव बॉन्ड सॾींदा आहियूं। हूअं छा थींदो हुयो त कोवेलेंट बॉन्ड में म्यूचुअल शेयरिंग थींदी हुई। जेकॾहिं हिकिड़ो एटम हिकु इलेक्ट्रॉन थो ॾे त ॿियो बि हिकु ॾींदो, हिकिड़ो एटम ॿ इलेक्ट्रॉन थो ॾे त ॿियो एटम बि ॿ इलेक्ट्रॉन ॾींदो, यानी बराबरि शेयरिंग थींदी हुई। पर कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड में छा थींदो त ओनली वन ऑफ द एटम्स कंट्रीब्यूट्स बोथ इलेक्ट्रॉन्स। हिकिड़ो ई एटम ॿई इलेक्ट्रॉन पंहिंजे तरफ़ां सहकार में ॾींदो। इन जे करे हिनखे कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड चइबो आहे। कोऑर्डिनेशन जो मतिलबु आहे सहकार करणु। कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड अहिड़ो कोवेलेंट बॉन्ड जेको सहकार जे बुनियाद ते ठहे, या वरी हिनखे चइबो आहे डेटिव कोवेलेंट बॉन्ड, यानी कर्ज़ी कोवेलेंट बॉन्ड। हाणे अहिड़ो कोवेलेंट बॉन्ड जंहिंमें कर्ज़ तौरु ॿ इलेक्ट्रॉन ॾिना वञनि या सहकार तौरु ॿ इलेक्ट्रॉन ॾिना वञनि, त उनखे चवंदासीं कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड या डेटिव कोवेलेंट बॉन्ड। मिसाल जे तौर ते हाणे ॾिसो, अमोनिया आहे NH3, हिन वटि नाइट्रोजन वटि ऐं लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन आहे। उन सां असां गॾु मिलायूं था हाइड्रोजन क्लोराइड। हाणे हाइड्रोजन क्लोराइड में मामिलो छा आहे त क्लोरीन ही जेको इलेक्ट्रॉनी जोड़ो आहे हाइड्रोजन जो ऐं क्लोरीन जो इलेक्ट्रॉन, इहो क्लोरीन पाण ॾे सोरे वठंदी आहे। इन जे करे क्लोरीन थी वेंदी आहे स्लाइटली नेगेटिव, हाइड्रोजन थी वेंदी आहे स्लाइटली पॉजिटिव। ही हिन जा वांदो इलेक्ट्रॉनी जोड़ो पयल आहे। हाइड्रोजन हूअं ई स्लाइटली पॉजिटिव आहे, इन जे करे हाइड्रोजन छा थींदी, स्लाइटली पॉजिटिव हुजण जे करे हेॾे अट्रैक्ट थींदी। नाइट्रोजन छा कंदी, उनखे पंहिंजो इलेक्ट्रॉनिक जोड़ो जेको आहे उहो कर्ज़ तौरु या सहकार में हिनखे डोनेट कंदी, ऐं पोइ छा थियो, हीअ जेका हाइड्रोजन आहे उहा क्लोराइड खे छॾे करे हेॾे अची करे अटैच थी वई। हिनखे ही जेको आहे ॿ इलेक्ट्रॉन सहकार में मिलिया। हिन अमोनिया ऐं हाइड्रोजन जे विच में जेको ही बॉन्ड ठहियो, इनखे चइबो कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड या डेटिव कोवेलेंट बॉन्ड। हाणे पोइ छा थींदो, ही जेको सॼो मालिक्यूल आहे उहो थी वेंदो पॉजिटिव, छो त ही जेको हाइड्रोजन हुयो उहो हिन ॾे अची वियो। ही थी वेंदो नेगेटिव, छो त इन हाइड्रोजन जो जेको इलेक्ट्रॉन आहे हिकिड़ो उहो थी वियो हिन क्लोराइड ॾे। तंहिंजे करे ही गॾियल तौर ते हिकिड़ो मुरकब ठाहींदो जंहिंखे असां चऊं था अमोनियम क्लोराइड। कंसेप्ट ऑफ डोनर एंड एक्सेप्टर। डोनर यानी ॾींदड़, इलेक्ट्रॉन ॾींदड़ जो तस्वुर या वरी इलेक्ट्रॉन क़बूल कंदड़ जो तस्वुर। The atom that donates the electron pair is called the donor. उहो एटम जेको इलेक्ट्रॉन ॾींदो उनखे असां डोनर सॾींदासीं। And the other atom which accepts the electron pair is called acceptor. ऐं ॿियो एटम जेको उहो इलेक्ट्रॉनी जोड़ो क़बूल थो करे, हासिल थो करे, उनखे चवंदासीं एक्सेप्टर यानी हासिल कंदड़। A coordinate covalent bond is represented by an arrow. कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड खे असां तीर सां ज़ाहिर कंदा आहियूं। इहो तीर जेको आहे पॉइंटिंग टूवर्ड्स द एटम विच एक्सेप्ट्स द इलेक्ट्रॉन पेयर, इहो इशारो कंदो, इन जो मुंहुं हूंदो उन एटम ॾे जेको इलेक्ट्रॉनी जोड़ो क़बूल कंदो आहे। A few examples of formation of a coordinate covalent bond are given as under. मिसाल जे तौर ते हिनखे ॾिसी वठो, जीअं सवेर ॻाल्हि कईसीं, हाइड्रोजन क्लोराइड जॾहिं अमोनिया सां मिले थो NH3 सां त हे लोन पेयर आहे। क्लोरीन छा कंदी, हिन हाइड्रोजन जो इलेक्ट्रॉन पाण ॾे सोरे वठंदी आहे, हे थी वेंदो वाधूजी चार्ज वारो। हाइड्रोजन छा कंदो, इन लोन पेयर ॾे वेंदो, नाइट्रोजन उनखे इहो लोन पेयर ॾींदो। हाणे ॾिसो, ही जेको तीर आहे उनजो जेको मुंहुं आहे उहो पंहिंजो ॾिनल आहे नाइट्रोजन ॾे, पर मथे इहो लिखियलु आहे
त इन तीर जो जेको मुंहुं आहे उहो नाइट्रोजन ॾे कोन हूंदो पर एक्सेप्टर ॾे हूंदो, तंहिंजे करे एक्सेप्टर आहे हाइड्रोजन। सो सही तीर थींदो हेठि पॉइंट कंदो, मथियों जेको आहे इहो ग़लति आहे, तंहिंजे करे हिनखे असां ठाहियोसीं त एरो जेको आहे उहो हेठि पॉइंट कंदो एक्सेप्टर ॾे। एक्सेप्ट कंहिं कया इहे लोन पेयर हाइड्रोजन कया आहिनि, तंहिंजे करे असां तीर खे ईअं ठाहियोसीं। हाणे इहो आहे कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड जेको असां हिकिड़े तीर सां ज़ाहिर कयूं था। हाइड्रोजन क्लोराइड खे जेकॾहिं असां पाणीअ में डिज़ोल्व कयूं, ॿोड़ियूं, त हाइड्रोजन आयन छा कंदी, उहा लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन्स जेके ऑक्सीजन ते मौजूदु आहिनि इन्हनि ॾे अट्रैक्ट थी वेंदी इहा हाइड्रोजन, ऐं पोइ छा थींदो, हाइड्रोनियम आयन ठाहींदी। हिते एरो सही ॾिनल आहे, हे ऑक्सीजन छा कयो, लोन पेयर हिनखे ॾिए थी, हे डोनर आहे ऑक्सीजन, ऐं हाइड्रोजन जेका आहे एक्सेप्टर आहे। हीअ ऑक्सीजन जे मथां असां एरो कढियोसीं त हीउ जेको हाइड्रोजन आहे इहो एक्सेप्टर आहे, ऐं ऑक्सीजन जेको आहे उहो डोनर आहे, लोन पेयर हुनखे डोनेट कयो अथई। इहो कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड खे ज़ाहिर करे थो। ऐं हीअ आयन असां हीअं लिखंदा आहियूं H3O याने हाइड्रोनियम आयन। इनखे जेकॾहिं ॾिसूं असां त उहो हीअं आहे त हीअ पाणी आहे, हुन पाणी में H2O में असां हाइड्रोजन क्लोराइड डिज़ोल्व था कयूं। क्लोरीन जेका आहे उहा अलॻि थी वई, हिन खां हाइड्रोजन खां इलेक्ट्रॉन खसे पाण नेगेटिव थी वई। हाइड्रोजन जेका आहे उहा अचे करे पाणीअ सां थी मिले त उहो थी वियो H3O पॉजिटिव आयन, ऐं हेॾां क्लोराइड जेको आहे उहो नेगेटिव आयन। ॿियो जेको असांजो मौज़ू आहे उहो आहे मेटलिक बॉन्ड। Metallic bonds are formed by the attraction between metal ions and delocalized or mobile electrons. Metallic bond जेको आहे उहो मेटल आयन्स जे विच में ऐं फ्री जेके घुमंदड़ फिरंदड़ इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि उन्हनि जे विच में अट्रैक्शन खे चइबो आहे। मिसाल जे तौर ते तव्हां इहो कॾहिं सोचियो हूंदो त लोह जा आइटम पाण में एॾो मज़बूती सां कीअं ॻंढियल आहिनि जो उन्हनि खे लोह जे टुकड़े खे आसानी सां भञी नथो सघिजे, उनखे टुकर टुकर नथो करे सघिजे। उहे आइटम एॾा गुथियल ऐं मज़बूत छो आहिनि। या ट्रामे जो मिसाल वठो, चांदी जो मिसाल वठो, जिस्त जो मिसाल वठो, उन्हनि जा आइटम एॾा मज़बूती सां जुड़ियल हूंदा आहिनि छो त उन्हनि जे विच में मेटलिक बॉन्ड मौजूदु हूंदो आहे। हाणे इहो मेटलिक बॉन्ड छा आहे, उन में ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो आहे मेटल आयन्स खे सम्झो वञे, ही मेटल्स आयन आहिनि, वाधू चार्ज वारा जेके तव्हांखे फिक्स थियल एटम नज़र अचनि था, इहे असुल में मेटल आयन्स आहिनि। हाणे इहो जेकॾहिं एटम आहे मेटल जो, हे जेकॾहिं लोह जो टुकड़ो आहे त हीअ हुनजा एटम आहिनि। हीअ एटम वाधू जी चार्ज वारो छो थियो, इनखे मेटल आयन में तब्दील कीअं कयो वियो। असुल में हिन जा जेके ही इलेक्ट्रॉन आहिनि फ्री, जेके डीलोकलाइज़्ड इलेक्ट्रॉन आहिनि, उहे छा थींदो आहे त उहे फ्री हूंदा आहिनि, मोबाइल हूंदा आहिनि, पिया फिरंदा आहिनि। इन जे करे हिन जे मथां जो उहे इलेक्ट्रॉन हलिया वेंदा आहिनि त इन ते वाधू जी चार्ज अची वेंदी आहे। हाणे ही थी विया मेटल आयन्स, ऐं ॿिया थी विया मोबाइल इलेक्ट्रॉन्स यानी घुमंदड़ फिरंदड़ इलेक्ट्रॉन। हाणे इहे इलेक्ट्रॉन काटू जी चार्ज वारा आहिनि ऐं ही मेटल आयन्स आहिनि। वाधू वारा मेटल आयन्स इन्हनि फ्री मूविंग इलेक्ट्रॉन्स खे कशिश कंदा आहिनि। इन कशिश खे असां चऊं था मेटलिक बॉन्ड। ऐं इहो मेटलिक बॉन्ड धातुअ जे अंदरि ई थींदो आहे। इहो ॿिनि मुख़्तलिफ़ एटमनि जे विच में कोन थींदो आहे, हिकिड़े ई धातुअ जे अंदरि एटमनि यानी उन जे मेटल आयन्स ऐं उन जे फ्री इलेक्ट्रॉन्स जे विच में जेका कशिश थिए थी उनखे असां सॾियूं था मेटलिक बॉन्ड। मेटल एटम्स लूज़ दी आउटर शेल इलेक्ट्रॉन्स। ही जेके मेटल एटम आहिनि उहे पंहिंजा ॿाहिरियां इलेक्ट्रॉन विञाइनि था and become positively charged ions, ऐं पोइ इहे वाधू चार्ज वारा आयन थी था वञनि and occupy a fixed position in lattice, ऐं उहे हिन बनावट में हिकिड़ी मुक़ररु हिकिड़ी फिक्स थियल पोज़ीशन ते बीठा हूंदा आहिनि। The outer shell electrons are free to move between the metal ions, so are called delocalized and move freely. इहे जेके ॿाहिरियां इलेक्ट्रॉन आहिनि जेके हिते असां हिकिड़े ककर वांगुरु ॾेखारिया आहिनि, इहे आज़ादु हूंदा आहिनि, हिकिड़े आयन खां ॿिए आयन ॾे, ॿिए आयन खां टे ॾे पिया फिरंदा आहिनि। तंहिंजे करे हिननि खे डीलोकलाइज़्ड बि सॾिबो आहे ऐं इहे आज़ादी सां पिया फिरंदा रहंदा आहिनि। Thus, the metal lattice structure shows positively charged ions. तंहिंजे करे हीअ जेका धातुअ जी बनावट आहे उहा असांखे ॾेखारे थी वाधू चार्ज वारा आयन्स
surrounded by a delocalized outer electrons, जेकी घेरियल आहिनि delocalized valence इलेक्ट्रॉननि सां। हाणे इहो जेको delocalized इलेक्ट्रॉन आहिनि उहे काटू चार्ज जा आहिनि, यानी इहो हिकिड़ो ककर आहे ऐं ॿिया वाधू चार्ज वारा आयन्स आहिनि। वाधू चार्ज वारा आयन्स इन काटू चार्ज वारे ककर खे अट्रैक्ट कंदा आहिनि, ईअं उन्हनि जे विच में हिकिड़ो मज़बूत बांड ठहंदो आहे जंहिंखे असीं मेटलिक बांड सॾूं था। इहे ई फ्री इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि जंहिंजे करे धातु जेके आहिनि पाण मां बिजली खे बि क्रॉस कराईंदा आहिनि, गर्मी खे बि कंडक्ट कराईंदा आहिनि ऐं उन्हनि में हिकिड़ी चमक पैदा थींदी आहे। खोड़ सारियूं जेके ख़ासियतूं आहिनि मेटल्स जूं उहे इन्हनि फ्री इलेक्ट्रॉन्स जे करे हूंदियूं आहिनि। असांजो जेको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुरु थींदासीं नए लेक्चर सां गॾु।